अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ़। फरमाने आखिरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जंहिंखे का अहम हाजत दरपेश हुजे वो मूं कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़े, छो त दुरूद पाक दुख दर्द मुसीबतुनि खे दूर कंदो आहे ऐं रिज़्क़ में इज़ाफ़ो कंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। शेखुल मशाइख हुजूर दाता गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे ज़माने जे मशहूर किताब कशफुल महजूब में लिखनि था त हिकु शख़्स काबे शरीफ़ जो तवाफ़ करे रहियो हुयो। उन दौरान उन जी ज़बान ते सिर्फ़ु हिकु ई दुआ हुई, अल्लाहुम्मा अस्लिह इख़वानी, अल्लाहुम्मा अस्लिह इख़वानी, अल्लाहुम्मा अस्लिह इख़वानी। हे अल्लाह पाक मुंहिंजे दोस्त खे नेक बणाए छॾ। कंहिं पुछियो हिन मक़ाम ते तूं पंहिंजे लाइ दुआ छो नथो घुरी? उन शख़्स निहायत कमाल जो जवाबु ॾिनो, चयाईं मां हिते मके मुकरमा में नेक कमनि में मसरूफ़ आहियां, पर जल्दी मूंखे वापसि पंहिंजे दोस्तनि ॾांहुं वञिणो आहे। जेकर उहे नेक हूंदा त मां नेक बणिजी वेंदुसि, जेकर उहे ख़राबु हूंदा त उन्हनि जी ख़राबी मूंखे बि पहुची वेंदी। लिहाज़ा उन करे मां पंहिंजे दोस्तनि जे लाइ दुआ करे रहियो आहियां। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, इंसानी तबियत ऐं फितरत ई अहिड़ी आहे जो बिल्कुलु अकेलो ज़िंदगी गुज़ारे ई नथो सघे। अल्लाह पाक असां इंसाननि जी ज़रूरतुनि खे हिक ॿिए सां ईअं जोड़े छॾियो आहे जो असां चाहींदे या न चाहींदे हिक ॿिए सां गॾु हिक ॿिए सां मिली जुली करे ई ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। असांखे किथे न किथे कंहिं न कंहिं लिहाज़ सां ॿियनि जी ज़रूरत पवंदी रहंदी आहे। मनक़ूल आहे हिकु शख़्स हीअं दुआ घुरी रहियो हुयो, हे अल्लाह पाक मूंखे माण्हुनि खां बेनियाज़ करे छॾ। सहाबी रसूल हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ॿुधो त फरमायूं, ए शख़्स मां ॾिसी रहियो आहियां त तूं अल्लाह पाक खां मौत जी दुआ घुरी रहियो आहीं। बेशक इंसान जेसि ताईं ज़िंदा आहे हिक ॿिए खां बेनियाज़ नथा थी सघनि। उन जे बदिरां हीअ दुआ घुर, ए अल्लाह मूंखे बुरनि माण्हुनि खां महफ़ूज़ फरमा। प्यारा प्यारा इस्लाम वारो, मालूम थियो असां माण्हुनि सां मेल मिलाप ताल्लुकात वग़ैरह खां बेनियाज़ नथा थी सघूं। जेसि ताईं ज़िंदा आहियूं असांखे ॿियनि जी ज़रूरत पवंदी रहंदी आहे। असांखे ॿियनि सां गॾु मिलणु जुलणु उथणु वेहणु दोस्ती ताल्लुक़ रखिणो ई हूंदो आहे। इहो ई सबबु आहे जो दीन इस्लाम में दोस्ती ऐं नेक सोहबत जे आदाब ते तमामु घणो ज़ोर ॾिनो वियो आहे। हुज़ूर दाता गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, नफ़्स जी आदत आहे त पंहिंजे साथियुनि सां राहत माणींदो आहे। जंहिं क़िस्म जे माण्हुनि जी सोहबत में वेहंदो आहे उन्हनि जूं ई आदतूं इख़्तियार करे वठंदो आहे। उन करे मशाइख़ यानी औलिया किराम सभ खां पहिरियां दोस्ती जे हक़नि ते तवजो ॾींदा आहिनि ऐं मुरीदनि खे उन जी तरग़ीब ॾियारींदा आहिनि, एसि ताईं जो मशाइख़ वटि दोस्तीअ जा आदाब सिखणु ऐं उन ते अमल करणु फ़र्ज़ जो दर्जो रखंदा आहिनि। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे, लिहाज़ा तव्हां मां हर हिक खे घुरिजे त उहो ॾिसे कंहिं सां दोस्ती करे रहियो आहे। यानी उमूमन इंसान पंहिंजे दोस्त जी सीरत ऐं अख़लाक इख़्तियार करे वठंदो आहे, कॾहिं उनजो मज़हब बि इख़्तियार करे वठंदो आहे। लिहाज़ा सुठनि सां दोस्ती रखो त जीअं तव्हां बि चङा बणिजी वञो, ऐं कंहिं सां दोस्ती करण खां पहिरियां उनखे सुञाणे वठो त अल्लाह ऐं रसूल जो फ़रमान बरदार आहे या न। सूफ़िया इकराम फरमाइनि था, इंसान जी तबियत में अख़ज़ करण जी ख़ासियत आहे, अक्स यानी वठी वठण जी ख़ासियत आहे। हरीस सां सोहबत हिर्स ऐं ज़ाहिद जी सोहबत सां ज़ुहद तक़वा मिलंदो। लिहाज़ा हर हिक खे घुरिजे त कंहिं न कंहिं खे दोस्त बणाइण खां पहिरियां चङी तरह गौर फ़िक्र करे वठे, ॻोल्हा करे त मां कंहिंखे दोस्त बणाए रहियो आहियां। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन हदीस ते बार बार गौर कयो। रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। हिन मां ख़बर पई त दोस्त बणाइणु केतिरो अहम आहे। असां हलंदे घुमंदे ऐं वाट वेंदे
रस्ते में बि को मिली वियो त उन सां बि असांजी दोस्ती थी वेंदी आहे। हिकु अधु कलाकु बस में गॾु सफ़र कयो, ॻाल्हि ॿोल थी, पंहिंजो नंबर ॾिनो, उनजो नंबर वरितो ऐं दोस्ती थी वई। बल्कि हाणे त नओं दौरु आहे, ऑनलाइन दोस्तियूं थियनि थियूं। न साम्हूं वारे खे ॾिठो, न सुञातो, उहो बि न आहे मालूम हूंदो त आउं जंहिंसां दोस्ती कयां पियो उहो केरु आहे। फेसबुक, इंस्टाग्राम वग़ैरह ते 4 ॻाल्हियूं थियूं, फ्रेंड रिक्वेस्ट आई, असां एक्सेप्ट करे वरिती ऐं दोस्ती थी वई। केॾी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असांखे पेर में पाइण जे लाइ जुती वठणी हुजे त पूरी मार्केट घुमंदा आहियूं। माण्हू हिकु जुती पसंदि करण लाइ कई कलाक लॻाए छॾींदा आहिनि, तॾहिं वञी को जूतो पसंदि ईंदो आहे। ऐं दोस्त जंहिंखे दिलि में जॻह ॾियणी आहे, जंहिंसां गॾु उथणो वेहणो आहे, उनखे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु करिणो आहे, उन जा अख़लाक असां ते असरु कंदा, उनजो किरदारु असांजे किरदार ते असरु अंदाज़ थींदो, उनजे बारे में को बि गौर फ़िक्र न आहे, का बि जांच पड़ताल न आहे। बसि पाण में 4 ॻाल्हियूं थियूं ऐं दोस्त बणिजी वियो। अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फ़रमाए। गौर कयो, असांजो दोस्त असांजो ईमान आहे। उन जे करे दोस्त बणाइण में तमामु एहतियात खां कमु वठणु ज़रूरी आहे। अल्लामा शहरानी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, दोस्त बणाइण जे लाइ अक़लमंद हुजणु ज़रूरी आहे, तव्हांजो इंसानु ॼाणे सघे त केरु दोस्ती जे लाइक़ु आहे ऐं केरु न आहे। वधीक फ़रमाईंदा, बेवकूफ़ माण्हू हर कंहिंखे दोस्त बणाए वठंदा आहिनि, 4 ॾींहंनि खां पोइ जहिड़ो थींदो आहे ऐं उहे ई दोस्त दुश्मन बणिजी वेंदा आहिनि। उन लाइ उलमा इकराम फ़रमाइनि था, अक़लमंद उहो आहे जेको पहिरियां तजुर्बो करे पोइ दोस्त बणाए। हे आशिक़ाने रसूल, हीअ ॻाल्हि हमेशह यादि कजो। असांजो दोस्त असांजो आईनो हूंदो आहे। मिसाल तौरु आउं जेकॾहिं कंहिंखे पंहिंजे दोस्ती लाइ मुंतख़िब कयां थो त मुंहिंजो इंतिख़ाब इहो ॿुधाईंदो त मुंहिंजी सोच कहिड़ी आहे, मुंहिंजी पसंदि नापसंदि कहिड़ी आहे, मुंहिंजो अख़लाक, मुंहिंजो किरदारु, मुंहिंजी ज़हनियत, मुंहिंजी मेंटेलिटी जी ख़बर ही चूंड ॾींदी। त मुंहिंजो क़ल्बी लाड़ो ॿुधाईंदो त आउं कहिड़ो इंसानु आहियां। जेकर आउं सुठे दोस्त जी चूंड कंदुसि त मुंहिंजी उहा चूंड करणु दलील हूंदो त आउं पाण केतिरो सुठो आहियां। ऐं जेकर मां बुरे शख़्स खे दोस्त बणाईंदुसि त उहो दलील हूंदो त आउं पाण बुरो आहियां। साहबी रसूल हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, दूंहों बाहि जी एतिरी निशानदेही नाहे कंदो जेतिरी दोस्त पंहिंजे दोस्त जी निशानदेही कंदो आहे। यानी असां परे किथां खां दूंहों ॾिसूं त असांखे मालूम थी वेंदो आहे त किथे बाहि लॻी आहे, ख़बर पई दूंहों बाहि जी निशानदेही कंदो आहे। त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जे फ़रमान जे मुताबिक़ परे खां दूंहों ॾिसी करे असांखे बाहि जो एतिरो पुख़्तो यकीन नाहे थींदो जेतिरो ही त हिकु दोस्त खे ॾिसी करे ॿिए दोस्त जूं आदतूं, उन जा तौर तरीक़ा, उन जी पसंदि नापसंदि ऐं उन जी सोच जो पतो पइजी वेंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जो ई हिकु ॿियो फ़रमान आहे। पाण फ़रमाइनि था, कंहिंखे परखिणो हुजे त उनजे दोस्तनि खे परखियो, छो त माण्हू उन्हीअ सां दोस्ती कंदो आहे जंहिंखे उहो पाण जहिड़ो सम्झी करे चङो सम्झंदो हुजे। अवां गौर फ़रमायो, दुनिया में हज़ारे माण्हू आहिनि जिन सां असांजी दोस्ती न आहे हूंदी, सभई आहिनि जिन सां असांजी दोस्ती थी वेंदी आहे। हिकु शख़्स स्कूल में, कॉलेज में, ऑफिस में हिकु अरसे ताईं असां सां गॾु रहंदो आहे, उन सां बसि दुआ सलामी रहंदी आहे, गहरी दोस्ती न आहे थी सघंदी। जॾहिं त कंहिंसां चंद कलाकनि में मुलाक़ात कई ऐं उन सां गहरी दोस्ती थी वेंदी आहे। आख़िर उनजो सबबु कहिड़ो आहे? शेख शुआबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, उनजो सबबु आहे हम जिन्स हुजणु। जिन्स पंहिंजी जिन्स ॾांहुं ई मोटंदी आहे। हज़रत इमाम मालिक रज़ी अल्लाह ताला ने फ़रमाइनि था, इंसान पखियुनि वांगुरु आहिनि। पखी हमेशह पाण जहिड़े पखियुनि सां गॾु रहंदा आहिनि। कबूतर कबूतरनि सां गॾु रहंदो आहे, कांव कांवनि सां गॾु, कुकड़ कुकड़नि सां, बदक बदकनि सां गॾु। ईअं ई इंसान बि पंहिंजे हम ख़्याल, हम फ़िक्र, हम किरदार, हम अख़लाक सां दोस्ती कंदो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, माखी जी मख गुलनि, मेवनि ऐं सुठी शयुनि ते ई वेंदी आहे। हीअ माखी जी मख जी पाकीज़गी उनजी सुठी फितरत जो दलील आहे। जॾहिं त ॿी मख गंदगी ते वेंदी आहे, हीअ उनजी गंदी तबियत जो असरु आहे। हाणे असांखे गौर करिणो आहे त असां कंहिंसां गॾु वेहूं था, कंहिंसां दोस्ती रखूं था। असां जहिड़े दोस्त जो इंतिख़ाब कंदासीं, असांजी फितरत, तबियत अहिड़ी हूंदी। शेख शुआबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जॾहिं कंहिं तरफ़ दिलि माइल थिए, यानी दिलि चए त फलाणे सां दोस्ती कयां, त घुरिजे त माण्हू उनखे शरीयत जी तराज़ूअ में उनखे तोरे ॾिसे त छा हू नमाज़ूं पढ़ंदो आहे, फ़राइज़ वाजिबात ते अमल कंदो आहे, सुन्नतूं अदा कंदो आहे, शरीयत जी रोशनी में उनजा अख़लाक, उनजे किरदार जी ॻोल्हा करे।
जेकर उन जा हालात ऐं उन जा हाल अहवाल शरीयत जे मुताबिक़ हुजनि त माण्हू पाण खे सुठी हालत में ख़ुशख़बरी ॾिए ऐं उहो शख़्स जंहिंजी दोस्ती ॾांहुं दिलि माइल आहे जेकर उहो शरीयत जे तराज़ू ते पूरो न लहे, मसलन नमाज़ूं क़ज़ा करे छॾींदो हुजे, रोज़ा रखंदो ई न हुजे, फ़राइज़ ऐं वाजिबात जी अदायगी में सुस्ती कंदो हुजे, बदज़बान हुजे, बुरे अख़लाक वारो हुजे, बुरी आदतुनि वारो हुजे, माण्हू खे घुरिजे त पाण खे मलामत करे ॾिजे त उनखे पंहिंजे मुस्लमान भाउ जे आईने में पंहिंजी बदहाली नज़र आई आहे। अल्लाह पाक असांखे सुठनि दोस्तनि जी नेक सोहबत नसीब फ़रमाए। हे आशिकान रसूल, कंहिंसां दोस्ती करण का मामूली ॻाल्हि न आहे, हीउ वॾो अहम कमु आहे, अहम मामिलो आहे। असांजो दोस्त असांखे जन्नत जो हक़दार बि बणाए सघे थो ऐं जहन्नम जी वाट जो मुसाफ़िर बि बणाए सघे थो। बुखारी शरीफ़ जी हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, माण्हू उन्हीअ सां गॾु हूंदो जंहिंसां महबत कंदो। अल्लाहु अकबर। मालूम थियो जेकी जन्नत जे रस्ते ते हली रहिया आहिनि, जेकी नमाज़ूं पढ़ंदा आहिनि, सुन्नत अदा कंदा आहिनि, नेक कमु कंदा आहिनि, जन्नत में वठी वञण वारा कमु कंदा आहिनि, जेकर अॼु असां उन्हनि सां महबत कंदासीं, उन्हनि सां दोस्ती कंदासीं त इंशा अल्लाह क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां ई गॾु हूंदासीं। ऐं अल्लाह न करे जेकर असां जहन्नम जे रस्ते ते हलण वारनि सां गॾु वेठासीं, जेकी नमाज़ूं बि न आहिनि पढ़ंदा, रोज़ा न आहिनि रखंदा, ॻाइण वॼाइण ॿुधंदा आहिनि, फिल्मूं ॾिसंदा आहिनि, गाना बाजा ॿुधंदा आहिनि, गार गंद कंदा आहिनि, झेड़ो झगड़ो कंदा आहिनि, शराब पीअंदा आहिनि, जुआ खेॾंदा आहिनि ऐं अल्लाह ऐं उनजे रसूल जी नाफ़रमानी कंदा आहिनि, जेकॾहिं असां अहिड़नि सां दोस्ती लॻाई ऐं ख़ुदा न ख़ास्ता तौबा करण खां बग़ैर ई दुनिया मां हलिया वियासीं त अफ़सोस, हदीस पाक जे मुताबिक़ क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु उथारिया वेंदासीं। उन करे असांखे घुरिजे त ख़ूब चङी तरह सोची सम्झी करे दोस्ती रखंदा कयूं। हिकु शख़्स हो उक़बा बिन अबी मुईत, हीउ मके मुकरमा जो हिकु रहाकू काफ़िर हुयो। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थींदो हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर भरियूं ॻाल्हियूं बि ॿुधंदो हो, उन्हनि खे पसंदि बि कंदो हो, जेतोणीकि उन कलमो न पढ़ियो हो। हिकु ॾींहुं उन प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे घर दावत ते घुरायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी विया, खाधो हाज़िर कयो वियो। रसूल रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेसिताईं तूं कलमो पढ़ी मुस्लमान नथो थी वञी, मां तुंहिंजे घर जो खाधो हरगिज़ न खाईंदुसि। जीअं त उक़बा बिन अबी मुईत बज़ाहिर कलमो पढ़ी वरितो, सरकार आली वकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधो तनावल फरमायो ऐं वापसि तशरीफ़ वठी विया। उक़बा बिन अबी मुईत जी उबई बिन खलफ़ सां दोस्ती हुई। उबई बिन खलफ़ मके मुकरमा जो वॾो ज़ालिम काफ़िर हो। जॾहिं उनखे ख़बर पई त उक़बा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे घर दावत ॾिनी आहे ऐं उनजी दावत कई आहे ऐं कलमो बि पढ़ी छॾियो अथसि, त उन काफ़िर जी रग फड़की उथी। उन उक़बा खे उकसायो ऐं चयो, मुंहिंजी तोसां दोस्ती जी हाणे हिकु ई राह आहे, उहा हीअ आहे त तूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बदतमीज़ी सां पेश अचु, माज़अल्लाह। हाणे उक़बा बिन अबी मुईत जे साम्हूं ॿ रस्ता हुया। हिकु तरफ़ उनजो दोस्त हुयो ऐं ॿिए तरफ़ अल्लाह पाक जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो दामन अक़दस ऐं ॿिन्ही जहान जूं भलायूं हुयूं। पर अफ़सोस, उक़बा बिन अबी मुईत काफ़िर जी दोस्ती खे पसंदि कयो। हीउ बदबख़्त बारगाह रिसालत में आयो ऐं उन सख़्तु गुस्ताखी कई। उन ते सीपारे 19 सूरे फ़ुरक़ान जी हीअ आयत करीमा नाज़िल थी, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं जंहिं ॾींहुं ज़ालिम पंहिंजा हथ चॿाड़ींदे चवंदो, ए काश जो मूं रसूल सां रस्तो इख़्तियार कयो हुजे हा, हाय मुंहिंजी बर्बादी, ए काश जो मूं फ़लाणे खे दोस्त न बणायो हुजे हा। बेशक उन मूं वटि नसीहत अची वञण खां बाद मूंखे उन खां भटकाए छॾियो ऐं शैतान इंसान खे मुसीबत जे वक़्तु बेयारो मददगार छॾण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ